अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापड़ गंजी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे लाट बंदी रहे। जीअं त दोस्तों इन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं। अॼु बिना देर हलो था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त राबेल जी परेशानी छा, पीउ माउ खे झुकाईंदी या छा, तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदासीं। राबेल जी परेशानी ॾिसी हुनजी माउ पीउ परेशान थी विया आहिनि ऐं उनखे इहो चई रहिया आहिनि त कॾहिं बि तुंहिंजे मुंहं ते एॾी परेशानी न आहे ॾिठी, जॾहिं त तूं मर्दाना कमु कंदी आई, ॿकरियूं चारींदी आई, हेॾे होॾे हथ में हथियार खणंदी आई दिलेरनि वांगुरु, पोइ बि अॼु तुंहिंजे मुंहं ते परेशानी आहे। तंहिं ते राबेल चयो त हीअ परेशानी मूंखे जेका आहे त थकावट जी आहे दोस्तों, पर हुनखे थकावट जी परेशानी न रेस बालाज ख़ान जे मोहबत जे इक़रार करण जी आहे। जेकॾहिं हुन सां इक़रार कंदी त मल्हार जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदी, जेकॾहिं इक़रार न कंदी त हू पंहिंजे प्यारनि जा लाश तोहफ़े तौरु खणंदी दोस्तों। त उहो परेशान थी चुकी आहे। ॿिए पासे मल्हार वारा शेर दिलि वारा इहो प्रोग्राम पको ठाहे विया आहिनि त बालाज ख़ान जी क़ैदखाने ते हमिलो करे रोशन खे बि आज़ादु करायूं, हुते गौराम ख़ान जी बि जांच कई वञे। उनजो पको थी वियो आहे ऐं उन्हनि इहो चयो आहे त जेको बि साम्हूं आयो असांजे त उनखे चीरे फाड़े फिटी कंदासीं, गोलियुनि जो बख बणाए छॾींदासीं दोस्तों। त ईंदड़ एपिसोड में जेको तव्हां ॾिसंदो धमाकेदार, त हीअ हमिलो कंदा, रोशन खे बि आज़ादु कराईंदा। बहरहाल हुननि खे जेका ख़बर पवंदी त गौराम ख़ान मरी चुको आहे ऐं शाहनवाज़ खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त गौराम ख़ान खे बालाज ख़ान मारे विधो आहे, त थी सघे त उहो बि एक्शन खणी ऐं बालाज ख़ान जे ख़िलाफ़ु हथियार खणी साम्हूं अचे दोस्तों। त हीअ एपिसोड जेको धमाकेदार थियण वारो आहे, त ॾिसण न विसारींदा। हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अहिड़ियूं अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।